मुझे भाउ सफ़ा गरीब मिसकिन जंहिंजा 3 बचड़ा अॻ में पिया आहिनि बीमारी में। असां अपील था कयूं त जेके पंहिंजी सरहंदी वारा आहिनि असांजी मदद कनि, असांजे बचड़े जो इलाज थिए। उथी घुमे फिरे, 3 दर्जो पढ़ंदो हो, क़ुरान शरीफ़ पढ़ंदो हो। ही हिकु मुंहिंजो भाई न आहे, पहिरियां मुंहिंजो भाई हो, मुंहिंजी भेण हीअं हुई। मुझे अबू सब कुछ जेको कुछ हुयो असांजी मिल्कियत जेका भी हुई इन ते ख़र्च करे सफ़ा गाज़ी थी करे वेही रहियासीं असां। सरकार जा चङा जेका आहिनि असांजी मदद कनि बचड़े जी, जेको घुमे फिरे हले घुमे।